टे अलहयार में हिस्को अमलदारनि तरफ़ां आवाम जे मसइलनि जे हल लाइ खुलियल कचहरी कोठाई वई। हिस्को चीफ अब्दुल हक मेमण एसी अब्दुस्ता सोए मीडिया खे ॿुधायो त खुलियल कचहरी ज़रिए बिजली जे वाहिपेदारनि जा मसइला हल थी रहिया आहिनि। हुननि चयो त वाहिपेदार बिजली जी चोरी खां पासो कनि ऐं बर वक़्तु बिल अदा कनि। हिस्को अमलदारनि चयो त आधार डिटेक्शन बिल लॻाईंदड़ मीटर रीडरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। पीपल्स वर्कर पार्टी जे सरबराह डॉक्टर सफदर अब्बासी चयो आहे त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ पाकिस्तान में सियासी ख़ाल पैदा थी वियो आहे। अहिड़ो को बि सियासतदान नाहे जेको मुल्क हलाए सघे। डॉक्टर सफदर अब्बासी वधीक चयो त पीपल्स पार्टी जे 12 वरनि जी हुकूमत में सिंध जा माण्हू ख़राब पाणी पीअण ते मजबूर आहिनि। हुननि चयो त बेरोज़गारी, कराची मां भत्ताखोरी, दहशतगर्दी ऐं ॿियनि ॾोहनि ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। सफदर अब्बासी चयो त इमरान ख़ान जी हुकूमत घणो वक़्तु न हली सघंदी। मलीर में पिपरी जे रवासियुनि पारां हथियारबंदनि जे हमले ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। शाकिर बुगटी, अब्दुल अज़ीज़ मल्ला, माशूक शंबाणीअ ॿिनि चयो त कब्ज़ा माफ़िया रशीद गबोल ऐं संदसि साथियुनि जी पीपल्स पार्टी अॻवान इदरीस जोखियो मीर अब्बास टाल पुरसरपरस्ती कनि पिया। हुननि चयो त हथियारबंदनि संदनि घरनि ते हमलो करे मर्दनि ऐं औरतुनि खे ज़ख़्मी कयो। पुलिस में बासरनि जी वंगार वही रही आहे। पिपरी जे रवासियुनि मुतालबो कयो त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि तहफ़ुज़ ॾिनो वञे। मलीर में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे चेयरपर्सन सानिया निश्तर पारां खुलियल कचहरी कोठाई वई। खुलियल कचहरी खे ख़िताब कंदे चेयरपर्सन सानिया निश्तर चयो त समूरनि सूबाई मुलाज़िमनि जी लिस्ट चीफ सेक्रेटरी खे मोकिली वई आहे। हुननि चयो त BISP मां ग्रेड 17 जा 4 ऑफिसर कढिया विया आहिनि। सानिया निश्तर चयो त एहसास प्रोग्राम में माण्हुनि लाइ मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। हू ग़रीब मुस्तहक़ माण्हुनि खे 3 महीने 6,000 जी रक़म क़िस्त में ॾियणु चाहिनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk